अम्मा जॾहिं ब्रेन ट्यूमर में बीमार हुई तॾहिं बशीर ख़ान उनजी घरवारी उहे साग रधराए ॿोड़ रधराए लियाकत नेशनल हॉस्पिटल में ईंदा हर ॿिए टे ॾींहुं। पोइ अम्मा जे पेरनि में अची वेहंदो ऐं जी अम्मा ऐं आयो विया अम्मा जी यादगिरी वई पिए तॾहिं। पोइ जॾहिं बशीर ख़ान खे गिरफ़्तार कयूं त हड़ताल जी काल थी। उनजी सभिनी खां पहिरीं मूं हिमायत जो ऐलान कयो। हालांकि उन वक़्तु टकराव पॉलिटिक्स ॿियूं मूं अची वियो रवाज विधो त उन में जॾहिं निकितो त मूंखे चई त मुंहिंजी न्याणी ॿुधायो त उहो टेलीविज़न ते वरियल आहे। मुंहिंजी न्याणी ॿुधायो त बाबा जॾहिं तव्हांजी आज़ादी लाइ हड़ताल जी ऐलान कई पंहिंजी पार्टी त सभ खां पहिरीं चाचा अयाज़ उनजी हिमायत जो ऐलान कयो। चयूं थैंक्स चवण आया ॿियो थैंक्स वरी छा जी। ऐं आकाश गॾु हुअसि हिकिड़ो ॿिया दोस्त गॾु हुअसि हुन सां गॾिजी आयो घर। त माना हू माण्हू हर जाइ ते के लार्जर क़ौमी इंट्रस्ट लाइ हू टाइम कढी हुते वेंदो हो ऐं हुन में गुरूर न हो, हथ वधणु, झुकी मिलणु वॾनि खे ऐं लार्जर इंट्रस्ट में पंहिंजे ईगो खे पासे रखणु, पंहिंजे ज़ाती मफ़ादनि खे पासे रखणु, तंज़ीमी मफ़ादनि खे पासे रखणु। ऐं ॿी हुन में ख़ूबी इहा हुई त चिटी ऐं साफ़ ॻाल्हि कंदो हो एतिराम सां। माण्हू एतिराम सां ॻाल्हाइण जे बजाए चिटी ऐं एग्रेस ॻाल्हि कंदा आहिनि, झड़ वधाईंदा आहिनि। ॻाल्हि चिटी कंदो, मौक़ुफ़ साफ़ रखंदो, पर तमामु हम्बल डाउन टू अर्थ वे में, माना जंहिंसां झुकी सादगी सां प्यार सां अहम ॻाल्हि करणु। मुंहिंजो त अञा ताईं ख़्यालु आहे, पर दोस्तनि जी मर्ज़ी हूंदी आहे घर वारनि जी, कॾहिं कॾहिं वस कोन रहंदो आहे। मुंहिंजा टिनि शयुनि ते अलॻि अलॻि ख़्याल आहिनि। मसइलन मुंहिंजो ख़्यालु आहे त शेख अयाज़ खे शिकारपुर में रखणु खपंदो हो। वॾा मेला मचंदा, बिरशा थिया, उते अॻु में ई छा लतीफ़ आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त रसूल बख्श पलीह साहिब खे या हैदराबाद में हुनजी तदफ़ीन थिया बाबा जी, या हुनजी मकली ते थिया त मकली ते वरी सॼो सिंध थोरो ईज़ी कनि। त बशीर ख़ान जी तदफ़ीन कराची में थिया, हदीद में या के सचल में, त उते वरी कराची जा सभु सिंधी, कराची जे सिंधियुनि सां जुड़ियल हूंदो, उते वरी उहे हुनजे वफ़ात खां पोइ हुनजे मज़ार जे हवाले सां जुड़ियल हुजनि। पर ख़ैर जेको थियो, ऐं ज़बरदस्त माण्हू। ऐं सनान असांजो नंढो भाउ भाई चोबाई, ऐं जेके मुख़्तलिफ़ काफ़िलनि में दोस्त आहिनि, न्याज़ कालाणी हुजे, सनान हुजे, ऐं ॿिया दोस्त हुजनि, आरीसर साहिबु असांजो प्यारो हो, उनजी पार्टी जा दोस्त हुजनि, उहे जेके बि रियाज़ चांडे वारा हुजनि, ॿिया जेके बि दोस्त आहिनि, ऐं ज़ाहिर आहे ॿियूं जेके कॉम्प्रेस पार्टियूं आहिनि, मेन स्ट्रीम जेके कमु पिया कयूं सभु, उहे सभु गॾिजी बशीर ख़ान खे सुभाणे संदसि वरसी ते ट्रिब्यूट इहो हूंदो त सुभाणे जिते जिते उनजी यादि में प्रोग्राम्स थियनि, ऐं जेके जेके हुन सां प्यारु कंदड़ आहिनि, मुंहिंजे हुन भाउ सां, मुंहिंजे दोस्त सां, ऐं हुन सां हिकिड़ो प्यार जो दोस्त जो, ऐं जॾहिं लॉन्ग मार्च खणी पिया आयुसि 8 अक्टूबर 2009 ते निकितो हुउसि, ऐं 22 नवंबर ते 2009 में पहुतो हुउसि कराची 46 ॾींहंनि खां पोइ। तॾहिं मुंहिंजो इस्तक़बाल बशीर ख़ान पाण कयो ऐं मूंसां पंधु हलियो। त उहो मुंहिंजो भाउ ऐं दोस्त उनजी वरसीअ ते सुभाणे इन अज़्म खे दोहिरायूं त कैनाल ठाहिणु कोन ईंदासीं, ऐं कैनालनि जे ज़रिए सिंधी क़ौम जेका जुड़ी आहे सर उहो कैनालनि ते बस कोन कंदी। ॿिया जेके बि हिसाब किताब आहिनि, जेके बि मयारू रहियल आहिनि, ऐं जेके बि लेखा चोखा आहिनि, ऐं जेके बि असांजा कर्ज़ वर्ज़ रहियल आहिनि, उहे आस्ते आस्ते करे पेर पेर में ॾेई ख़ामोशी सां माठ मीठ में उहो समूरा हिसाब किताब चुकता कंदासीं। सर बशीर ख़ान जेकर अॼु ज़िंदा हुजे ऐं ही कैनालनि वारी जदोजहद जी लेवल किथे ॾिसो आहे तव्हां? मुंहिंजे ख़्याल में त उहा वधीक इफेक्टिव बहितर थिया, पर आउं सम्झां थो त बशीर ख़ान न हुजे, ऐं आरिसर न हुजे, रसूल बख्श पली जो न हुजे, जीएम सैद न हुजे, हैदर बख्श जतोई न हुजे, जाम साकी भुट्टो केर बि न हुजे, आउं बि न हुजां, तव्हां बि न हुजूं, पर हिन कैनालनि जी जदोजहद में जीअं सिंधी क़ौम जुड़ी आहे, इहा सिंधी क़ौम ईअं जुड़ियल हुजे, असीं सभु भले न हुजूं, तॾहिं असांजी क़ौम जीअं बीठी आहे, ॿारड़ा बचा औरतूं, इहा क़ौम उन्हनि खे दसींदी, ऐं इहा क़ौम पंहिंजा समूरा लेखा चोखा हिसाब किताब सभु कंदी आहे। मूंखे उमेद आहे।